नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मिठी का ख़बर ॾींदा आहियूं। थरपारकर जे हसीन मंज़रनि जे शहर नगर पार्कर में तेज़ हवाउनि सां गॾु ज़ोरदार बरसात जो वसकारो थी वियो। बरसात सबबि कारूंजर जबल मां निकिरंदड़ गोदड़ियो ऐं पिठाणी नदी वही आई। बरसात खां पोइ माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं मोटी आयूं। नगर पार्कर जे शहर समेत तालुके जे ॿियनि केतिरनि ई ॻोठनि ते पिणु बरसात जो वसकारो थियो, जंहिंखां पोइ हारियुनि पंहिंजूं ॿनियूं खेड़णु शुरू करे छॾियूं आहिनि ऐं ॿिए पासे माण्हू पंहिंजा माल काए पंहिंजनि मांगनि ॾांहुं मोटण लॻा ऐं थर जा ख़ूबसूरत उञायल मोर पखी बि बरसात खां पोइ मैदान ते निकिरी पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु आंखेरा करे ख़ुशियूं मंझा लुटण लॻा। नगर पार्कर में रेवेन्यू रिकॉर्ड मूजिबि 42 मिलीलीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे ऐं नगर पार्कर में सावणी मुंड जे चूंडियल चौथीं बरसात वसी पई आहे, जॾहिं त टोटल 132 मिलीलीटर बरसात वसी पई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।